दौड़ भरिसां 5 क्लास जे शागिर्द सां ज़्यादती कंदड़ 3 जवाबदारनि मथां केस दाख़िल कयो वियो। पुलिस हिक जवाबदार खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। दौड़ थाणे ते ज़्यादती जो शिकार थियल इरशाद अली लाशारी जे नाने ग़ुलाम मुर्तज़ा जी फ़रियाद ते 3 जवाबदारनि मथां ज़्यादती जो केस दाख़िल कयो वियो। दाख़िल करायल FIR में ॼाणायो वियो आहे त संदसि ॾोहिटे इरशाद अली खे 3 जवाबदारनि अमजद लाशारी, बाबर ब्रोही ऐं अनवर लगारी यरगमाल बणाए ज़बरदस्ती ज़्यादती जो निशानो बणायो वियो आहे। हुन चयो त FIR दाख़िल थियण खां पोइ बासर मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। खुदारा मामले जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। होॾां पुलिस केस में नामज़द हिक जवाबदार बाबर ब्रोही खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस मूजिबि जल्द ॿियनि जवाबदारनि खे बि गिरफ़्तार कयो वेंदो। नओं दंबालो भरिसां ॻोठ मोहम्मद उमर जुणेजो जे रहवासियुनि बासर जे ज़ुल्म ऐं ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे ग़ुलाम मुस्तफ़ा जुणेजो, कादिर बख़्श जुणेजो, अब्दुल रहमान ऐं ॿियनि जो चवणु हो त संदसि मामे गुलाब जुणेजो जे 42 एकड़ ज़रई ज़मीन ते टंडो बागो रेवेन्यू खाते जो बासर क्लार्क कुर्बान अली जुणेजो, हाजी सतार जुणेजो, वॾेरो उमर जुणेजो जाली खाता ठहिराए ज़मीन ते कब्ज़ो करे वरितो आहे। आवाज़ उथारण तां खेनि मोतमार धमकियूं ॾिनियूं पई वञनि, जेका ज़्यादती आहे। हुननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी ज़मीन ते कब्ज़ो कंदड़ बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। टंडो आदम भरिसां इरीगेशन खाते जी सरकारी ट्यूबवेल मथां लॻल ट्रांसफार्मर चोरी करण दौरान ॻोठाणनि हिक चोर खे सोघो करे मारकुट बाद पुलिस हवाले करे छॾियो। ॻोठ अब्दुल करीम छुट्टो मां अणॼातल चोरनि ॻोठ वटि लॻल इरीगेशन स्कार्प ट्यूबवेल जो सरकारी ट्रांसफार्मर चोरी करण जी कोशिश कई, जंहिं दौरान ॻोठाणनि जे पहुचण ते 4 चोरनि मां 3 फरार थी विया, जॾहिं त हिक चोर खे ॻोठाणनि सोघो करे मारकुट बाद पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस मूजिबि गिरफ़्तार कयल चोर जी सुञाणप लालजी भील तौर कई वई आहे। होॾां ॻोठाणनि पारां केस दाख़िल न करण ख़िलाफ़ एहतजाज कंदे टंडो आदम शहदादपुर रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं सबबि ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअत्तल थी वई। ॻोठाणनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी फौरी तौर केस दाख़िल कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। जोही में रोदनाणी ऐं लुंड बिरादरी में झेड़े दौरान डंडा ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि हिक धुर जा 5 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। उन मौक़े ते ॻोठ निहाल ख़ान रोदनाणी जे रहवासियुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हू अदालत में पेशी ते वञी रहिया हुआ त ओचितो लुंड बिरादरी जे 15 खां वधीक हथियारबंदनि मथां हमलो करे ॾिनो, जंहिं में हाजी हमज़ा रोदनाणी, ज़ाहिद हुसैन अहमद रोदनाणी, अब्दुल अज़ीज़ रोदनाणी समेत 15 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। पर अफ़सोस जो पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ तयार नाहे। हुननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी हमलो कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। सकरन भरिसां रिंद बिरादरी जे 2 धुरनि में झेड़े दौरान 11 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ॻोठ गाज़ी खान भरिसां रिंद बिरादरीअ जी 2 धुरनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो, जंहिं जे नतीजे में कुहाड़ियूं लथियूं ऐं सिरोटा लॻण सबबि 4 औरतुनि समेत 11 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। इतला ते हमदर्द फ्री एम्बुलेंस सर्विस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल सकरन पहुचायो, जिते खेनि इब्तिदाई तिबी इमदाद खां पोइ सिविल अस्पताल नवाब शाह मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मियुनि में अली नवाज़ रिंद, निज़ामुद्दीन रिंद, ज़मीर अली रिंद, अख्तर रिंद, हाकिम अली रिंद ऐं ॿिया शामिल आहिनि।